बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी। प्रोग्राम रक्स रूह सां गॾु तव्हांजी मेज़बान शैला गुलतानी ख़िदमत में हाज़िर आहे। उम्मीद कयां थी बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, जिते बि हूंदो ख़ैरियत सां हूंदो। ऐं तव्हांखे ख़बर त असांजे प्रोग्राम में खोड़ सारा महिमान ईंदा आहिनि, जिन सां खोड़ सारी चिट चेट ॻाल्हि ॿोल थींदी आहे। ऐं प्रोग्राम में जेको म्यूज़िक जो जेको माहौल हूंदो आहे, सो किथे न किथे सूफ़ी असांजो जेको अज़्म सूफ़ी जेको अंदाज़ आहे, सो असांजे अंदरि छॾे वेंदो आहे। अॼु तो तमामु बहितरीनु असां वटि हिते महिमान मौजूदु आहे, जंहिं महिमान सां कचेरी कंदासीं। उन्हनि जा खोड़ सारा उहे गीत ॿुधंदासीं जेके असांजे ज़ाहिर ॻाल्हि आहे मौसीक़ीअ खे रिहाण ॾींदा। ऐं उन्हनि जो आवाज़ माशाअल्लाह सां तमामु बहितरीनु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे थर जो तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको रंग आहे, सो खणी पाण सां गॾु आहिनि उमरकोट खां। ऐं उन्हनि जो नालो जेको आहे सो अहमद फराज़। तव्हां ॿुधंदो असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो शाइर आहे, उन सां गॾु उन्हनि जो पंहिंजो नालो बि अहमद फराज़ आहे। फ़क़ीर अहमद फराज़ असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अल्लाह जा करम आहे। भली करे आया आहियो असांजे प्रोग्राम में। अल्लाह जी करम। तव्हांजा माशाअल्लाह सां ॾाढा बहितरीनु कलाम हूंदा आहिनि। अॼुकल्ह तव्हां ॾाढा जेके टिकटॉक ते बि तव्हांजा सॉन्ग्स वायरल हलनि था, ऐं उन्हनि ते असां पाण बि वीडियोस शूट कंदा आहियूं। तव्हांजो आवाज़ु माशाअल्लाह तव्हांजी पंहिंजी सुञाणप आहे। ऐं केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे शुरू कंदे हिन मौसीक़ीअ खे? ईअं मौसीक़ी जी का जमार कोन हूंदी आहे, जीअं रिहर्सल हुजे। सही। सो मूंखे तक़रीबन ॻाईंदे 5 साल थी विया आहिनि माशाअल्लाह। ऐं अञा बि उहा ई साॻी सिखूं पिया, सिखण जी जमार हले पई। उस्ताद केरु आहे तव्हांजो? मुंहिंजो उस्ताद नज़र मोहम्मद रामसरियो। अच्छा अच्छा, भला शौक़ु कीअं पैदा थियो त सिंगिंग ही करणी आहे? बसि असां इन तरह तक़रीबन घणे क़दुरु असांजा फ़क़ीर जेके छोकिरा आहिनि ॾाढा सुरीला माशाअल्लाह आवाज़। बिल्कुलु बिल्कुलु, इन ॻाल्हि जो को शक कोन्हे हिन में। सो शौक़ु त असांजो ईअं त राग असांखे ईअं सम्झो मंगणहार विरसे में मिलियल आहे। सही। पर विरसे में मिलण खां बावजूदि बि माण्हू सिखे त उनखे महिनत ज़रूरी आहे उन में। सो तक़रीबन 2010 जे दौरान स्कूल खां निकितासीं त स्कूल में आउं ॻाईंदो हुउसि पियो नंढनि वॾनि प्रोग्रामनि में। पोइ हिकिड़ो ॾींहुं उस्ताद नज़र मोहम्मद मूंखे ईअं ई घटियुनि में गुनगुनाईंदे ॿुधो। अच्छा अच्छा। त उस्ताद चयो तूं क्लब ते हलियो अचु। पोइ उनजी महिर जी नज़र थी वई असां ते। सो अॼु भला असांखे प्रोग्राम जी शुरूआति में छा था ॿुधायो? तव्हांखे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल आहे। ज़बरदस्त, देरि न कजे, थी वञे। जे मूंखे रुञ में भरे को सजना मोई जान बिना बाहूं बाझारो ॾिसी दिल चवे थी दिल रुबा आईनो तुंहिंजो हुजां तू खिली दई मां खिला तू रुवी त मां रुवा दिल चवे थी दिल रुबा आईनो तुंहिंजो हुजां दिल चवे थी दिल रुबा हाड़ जो टिचकी तमा अख करे ककरी छलिया सिय में धड़की तमा दिल करे सिगरी छलिया चेट जी खुशबू हुजी चेट जी खुशबू हुजी पाओ थी तो खणा दिल चवे थी दिल रुबा आईनो तुंहिंजो हुजां दिल चवे थी दिल रुबा जो तरफ चोरियूं वधियूं देस ते धाड़ा लगन वाट वींदे
प्यार जा था लोह जी लठ जी वञन साह सां सांढे फिरी साह सां सांढे फिरी रूह में तोखे रखां दिल चवे थी दिल रुबा आईनो तुझो हुजां दिल चवे थी दिल रुबा प्यार ते परमार तूं केतिरो पहरो रखी प्यार ते परमार तूं केतिरो पहरो रखी प्यार खां उस्ताद कौन प्यार खां उस्ताद कौन हो तू रोके सगी प्यार थो पहरा पयो प्यार थो पहरा पयो प्यार थो खावा पिया दिल चवे थी दिल रुबा आईनो तुझो हुजां तू खिली ॾई मां खिला तू खिली ॾई मां खिला तू रोई पई मां रोवां दिल चवे थी दिल रुबा आईनो तुझो हुजां दिल चवे थी दिल रुबा। वाह वाह छा गाना ज़बरदस्त दिल चए थी दिल रुबा वाह माशाल्लाह एतिरियूं कंपोज़िशन असां वटि जेके सिंध में अहिड़ियूं काफ़ी सारियूं आहिनि जिन ते असां मुख़्तलिफ़ वरी शाइरनि खे रंग ॾेई करे जॾहिं असां पेश कयूं था पर उन्हनि जो रंग अञा उहो ई माना बरक़रार थो रहे पर नयूं जेके कंपोज़िशन अचनि थियूं उन ते तव्हांजो केतिरो फोकस हूंदो आहे? असल ॻाल्हि इहा आहे त जहिड़ा लफ़्ज़ हुजनि उन खे ओड़ो ई रंग ॾिजे। सही ॻाल्हि आहे। हाणे मसलन खिलण जो अंदाज़ आहे त उन खे सुरनि सां ऐं चहिरे सां खिलण जो तासुर ॾियणो आहे। बिल्कुलु आहे उहो चवंदा आहिनि अक्सर के त को बि सिंगर हुजे त उनजे गुनगुनाइण सां गॾु गॾु एक्सप्रेशन वॾा काउंट थींदा आहिनि। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। सही त आहे ऐं घणा माण्हू ॻाइण में एॾो मतिलबु चहिरो अजीब कंदा आहिनि उनजी सुठी गायकी माण्हू खे पसंदि आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। सो उन जे करे ॾाढो बहितरीनु आहे माशाल्लाह। सभु तव्हां पाण भले पोइट्री कंदा आहियो या कंपोज़िशन ठाहींदा आहियो या सिर्फ़ु ॻाईंदा आहियो? बसि ईअं सम्झो त पोइट्री त मां कोन कंदो आहियां पोइट्री जो नालो अची वियो आहे बाक़ी कंदो कोन आहियां। सही एतिरो दिलि चाहींदी आहे त का पोइट्री सुठी खणिजे सिलेक्शन सुठी कंदा आहियो। अच्छा सिलेक्शन ते हूअं केतिरो दारो मदार आहे अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो था पिया? अॼुकल्ह माहौल सुठो हले पियो माण्हू वापसि कुझु रंग सही आयो पाण सिंगर माण्हू आयो न बिल्कुलु तॾहिं मां तव्हांखे रोएरक्स में नज़र अची रहिया सिंगर आहियां मौसीक़ी सां लगाव आहे ऐं ॻाइण सां त ख़ैर हिकिड़ो अलॻि ई शौक़ु आहे पर ॿुधण जो बि हिकिड़ो ज़ौक़ु अलॻि हूंदो आहे सो बि आहे बिल्कुलु ईअं। अच्छा केतिरा कहिड़ा सिंध जा असांजा वॾा वॾा शाइर जिन खे ॻायो आहे तव्हां? माशाल्लाह सिंध जा असांजा बहितरीनु शाइर आहिनि हलीम बाग़ी खां वठी शेख अयाज़ लतीफ़ साईं मौलवी अहमद मला आहे ऐं असांजे उमरकोट जा बहितरीनु शाइर मूं जो अली मोहम्मद आजिज़ पली जो गज़ल तव्हांखे पाण खे कंहिंजी शाइरी घणी पसंदि आहे? मूंखे ॻाइण जी हैसियत सां मूंखे सिंधी शाइरी में मूंखे पहिरीं त लतीफ़ साईं वणंदा आहिनि। लतीफ़ साईं जी ॻाल्हि बि आहे उन ते को बाक़ी हाणे ॿी शाइर आहिनि बहितरीनु आहिनि मूंखे त असांजो प्यारो अली मोहम्मद आजिज़ पली आहे जी 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 उनजी बि शाइरी वणंदी आहे उस्ताद बुखारी आहे हिकिड़े ते बींदासीं त पोइ न न उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्कुलु। हींअर छा था ॿुधायो असांखे तव्हां? हींअर तव्हांखे आऊं अब्दुल गफ़ार तबस्सुम जो छा ॻाल्हि आहे तबस्सुम साहब मूंखे सॾींदा आहिनि की त मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ज़रूरु ॿुधायो।
मल्हार थर थियो आहे गवार गूंजा गीत मलीर में थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा ही पखी मां प्यार वारे ही पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा ही कबूतर दिल रुबा जे अंगण ते उड़री वञा ही कबूतर दिल रुबा जे अंगण ते उड़री वञा सिक मंझा सारो सजण खे ॾींहं मां ॾिसंदो रहा सिक मंझा सारो सजण खे ॾींहं मां ॾिसंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा घिटिया में नाज़ वारो नाज़ सां हलंदो रहे जे घिटिया में नाज़ वारो नाज़ सां हलंदो रहे मां चरे जियां ते मिटीअ खे चुंब सां चुमंदो रहा मां चरे जी ते मिटीअ खे चुंब सां चुमंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जेका तबस्सुम इश्क वारियूं शौक़ सां काफ़ियूं लिखियूं जेका तबस्सुम इश्क वारियूं शौक़ सां काफ़ियूं लिखियूं से मां सारो ॾींहुं झंगजर ॻाईंदो फिरंदो रहा से मां ॾींहुं झंगजर ॻाईंदो फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा जित रहे महबूब मुझो मां बहुत फिरंदो रहा ज़बरदस्त छा त शाइरी आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब जी हिन बहितरीन कलाम सां गॾु बहितरीन महिमान हुजनि ऐं मौसीक़ी जो जॾहिं माहौल हुजे त यकीनन असां वटि गीत त बैक टू बैक हलनि था पिया पर असां अदा अहमद सफ़र खां पुछियो न आहे त असांखे कहिड़ो हाणे कलाम था ॿुधाईंदा पर असांजी फरमाइश त कुझु अहिड़ो को गीत थी वञे जेको असां पहिरियां शायदि न ॿुधो हुजे इहो बिल्कुलु ईअं तरह आहे मुंहिंजी दिलि चाहे थी हिकिड़ो आहे सॉन्ग त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत आहे छो त हाणे ॻाल्हि कंदासीं पाण ॿई ते ॻाल्हि कंदासीं त पोइ हिते ई ॻाल्हि थींदी हीअ त फ़िलहालु आवाम पूरी ॿुधे पई न न ज़रूरु बिल्कुलु तव्हांजी जेका सिलेक्शन हूंदी आहे असां वटि आर्टिस्ट हूंदा आहिनि जॾहिं पंहिंजे कंहिं बि मंच ते पहुचनि जिते हुनखे परफॉर्म करणो हूंदो आहे जेका हुनजी सिलेक्शन थियल हूंदी आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाकमाल हूंदी आहे छो जो हू पंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां ॻोल्हे वेठा हूंदा आहिनि त हाणे छा था ॿुधायो असांखे तव्हां रक्सिरू में तव्हांखे हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल था ॿुधायो वाह पेश कयूं था जो फिसला मेरे हाथ से वो पल नहीं मिला मुझे मेरा गुजरा हुआ कल नहीं मिला
मैंने सोचा किसकी दिल में बना लूं जगह, मगर कोई दिल मुझे साबित नहीं मिला। एक पल में एक सदी का मजा हमसे पूछिए, 2 दिन की जिंदगी का मजा हमसे पूछिए। एक पल में एक सदी का मजा हमसे पूछिए। भूले हैं राफ्ता राफ्ता उसे मुद्दतों में हम, भूले हैं राफ्ता राफ्ता में मुद्दतों में हम, किस्तों में खुदकुशी का मजा हमसे पूछिए। एक पल में एक सदी का मजा हमसे पूछिए। वो जान ही गए हैं कि हमें उनसे प्यार है, वो जान ही गए हैं कि हमें उनसे प्यार है। आँखों की मखबरी का मजा हमसे पूछिए। एक पल में एक सदी का मजा हमसे पूछिए। हम तौबा करके मर गए बेमौत ऐ खुमार, हम तौबा करके मर गए बेमौत खुमार। तौहीने मैं कशी का मजा हमसे पूछिए। एक पल में एक सदी का मजा हमसे पूछिए। भाई छा गाला अॼु थोरो थोरो जेको आहे न ख़ुशबू ग़ुलाम अली साहब जी असांखे किथां किथां लॻे, किथां किथां असां जेको आहे सो मतिलबु खोड़ सारा रंग ग़ज़ल में ईंदा आहिनि। जॾहिं तव्हां हिकिड़ो दिलि सां ॻाईंदा आहियो ऐं ॿुधण वारे खे लुत्फ़ अंदोज़ कयो त डेफिनेटली तव्हांजी साच खे मथे हली वेंदी हली। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। अच्छा, हीअ माशाल्लाह बहितरीनु तव्हां पाण कंहिंखे सेखारियो बि पिया या अञा ताईं सिखण जो मरहलो जारी आहे? मुंहिंजो उस्ताद जो थी वियो इंतकाल 2-3 साल थी विया आहिनि, ठीकु आहे, पर उन जो जेको अकेडमी आहे, जेका अकेडमी उमरकोट शहर में, अच्छा उमरकोट शहर, राग रंग सिखिया घर जे नाले सां मनसूब आहे। सो उते मुंहिंजो उस्ताद जो पुटु आहे उस्ताद फरमान अली,
वो कम के हलाए पियो, असां भी हलायूं पिया, आवाम भी गॾु आहे हलनि पिया। हाणे असांखे कहिड़ो गीत आहे ॿुधायो, ही बि तव्हां उर्दू ॿुधायो, छा ॿियो बि नेक्स्ट तव्हां सिलेक्शन उर्दू गीत आहे? जी हाँ, हिकिड़ो रक्स रियाण इश्क जेको इहो सूफ़ी अज़म ते जेको प्रोग्राम रखियल आहे, दिलि चाहे थी अमीर खुसरो जी हींअर कवाली हिकिड़ी मशहूरु हले पई, अमीर खुसरो जी कवाली पेश कयूं था, ॿुधायूं तव्हांखे। ज़रूरु ज़रूरु। अपनी छप बनाई कि जो मैं पिया के पास गई, जब छाप देखी पीयू की तो मैं अपनी भूल गई। तो छाप तिलक सब छीन छाप तिलक सब छीन ली, उसने नाम मिलाई के नैना मिलाई के, नैनों में आई के नैना मिलाई के, उसने नैना मिलाई के बात अधम कहती, उसने नाम मिलाई के छाप तिलक सब छीन ली, उसने नैना नैना मुझसे नैना 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 मुझसे नैना। बल बल जाऊं मैं तोरे रंग रिजवा, मैं तोरे रंग रिजवा, बड़ा खूबसूरत है मेरे महबूब की सादगी का अंदाज, कि वो नजरें भी हम पे रखते हैं, पर्दा भी हमसे करते हैं। बल बल जा मैं तोरे रंग रिजवा, तोरे रंग रिजवा, तोरे रंग रिजवा, अपने में रंग दी मुझसे नैना मिलाई, सब छीन ली, उसने नाम मिलाई के। प्रेम फटीका मतवा पिलाई के, प्रेम फटीका मैं खाना मस्त मस्त है, सागर भी मस्त मस्त है, रंत मस्त मस्त है, पैमाना मस्त मस्त है, साकी बेचारा क्या करे, ये तो पूरा मैं खाना मस्त है। प्रेम भली का मतवा पिलाई के, मतवा पिलाई के, मतवा पिलाई के, मतवारी कर दी, उसने नाम मिलाई के छाप तिलक सब छीन ली, उसने नाम मिलाई के खुसरो निजाम के बल बल जाऊं, खुसरो निजाम निदा दरी 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 निरे गा मा दा नि सा नि दा नि दा बा दा मा बा गा मा दा नि सा नि दा नि दा बा दा मा बा गा मा रे गा रे सा। खुसरो हम के बल बल जाऊं, बल बल जाऊं, बल बल जाऊं, मोहे सुहागन की मुझसे नाम छाप तिलक मौला छाप तिलक, अली 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 छाप तिलक सब छीन ली, मुझसे नाम मिलाई, मुझसे नाम मिलाई, मुझसे नाम मिलाई।
छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त भाई, तमामु बहितरीनु असांजी महफ़िल हिते हले थी पई। जेको अॼु मौसीक़ी जो रंग आहे सो तमामु बहितरीनु आहे ऐं असां जेके अॼु फ़नकार सां मौजूदु आहिनि उहे ॾाढी सिलेक्शन बहितरीनु करे वेठा आहिनि। असांखे तव्हां अॼु बाक़ाइदा सभिनी खे जेके ॾिसनि पिया, जेके ॿुधनि पिया, उन्हनि खे झुमाए छॾियो हूंदो ऐं जेके जेके तव्हां गीत ॿुधंदा उहे यादगार बि रहिजी वेंदा न। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां असांखे जेको लास्ट सॉन्ग ॿुधायो सो ॾाढो बहितरीनु, मुंहिंजो बि फेवरेट उन जेका कंपोज़िशन आहे, असां त हूअं ऑलरेडी पाकिस्तान लेवल ते हिट आहे, पूरो इंटरनेशनल सॉन्ग आहे। त उन में त वरी असां मूं बि पंहिंजी सिंधी थोरी अटेक्शन कई हुई कंहिं दौर में, ऐं इहो मुंहिंजो सुपर डुपर अलहमदिल्ला गीत हुयो ऐं अलाह जो तमामु घणा लख साल कोशिशि कई मां पंहिंजे तरफ़ां, पर तव्हांखे ॿुधल तव्हांखे कीअं लॻो पोइ? मूंखे सॉन्ग तमामु इहो उस्तादनि खां पुछणु खपे। तव्हांखे ॾिसी मूंखे उहा सॉन्ग जेका ज़हन में आयो, उन मूं चयो हाणे सॉन्ग मूंखे ज़हन में त आयो, पर तव्हांखे ॾिसी वरी जंहिंजी धुन जी ठहियल आहे त उहो मूंखे ज़हन में अच्छा, ॾाढो बहितरीनु ज़बरदस्त। ऐं छो जो असांजो प्रोग्राम आहिस्ते आहिस्ते हाणे इख़्तिताम जी तरफ़ वञी रहियो आहे, त मां चाहींदमि त तव्हां हिकिड़ो साईं गीत ॿुधाए छॾियो, वरी वाइंड अप जी तरफ़ जॾहिं वेंदासीं उन तरफ़ असांजो अञा तव्हांखां वेंदे वेंदे हिकिड़ो ॿियो बि गीत ॿुधंदासीं, पर हींअर छा था ॿुधायो असांखे तव्हां? हे तव्हांखे आऊं मरूम अली मोहम्मद आजिज़ पली जो सॉन्ग आहे पेश कयो। दोहरान शबे गम जे फसाने खे छॾे ॾे, ऐं मौत हलिया तूं बहाने खे छॾे ॾे, सुख सां न जीअण ॾींदई कॾहिं रस्मी ज़माना, बहितर आईने खां तूं ज़माने खे छॾे, तुंहिंजे ॻोठ मंझां जे हाणे अचां, तुंहिंजे शहर मंझां जे हाणे लंघां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, तुंहिंजे ॻोठ मंझां तुंहिंजे शहर मंझां जे हाणे अचां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां। तो ना तो छिनी कयो जानी जुदा, भी तो टाइम टरी मुझो आहे खुदा, तो ना तो छिनी कयो जानी जुदा, भी तो टाइम टरी मुझो आहे खुदा, कंहिं माण्हू अखां जे भी जो पुछा, कंहिं माण्हू अखां जे भी जो पुछा, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां। वह गैरन जे तूं चवण लगी, पोइ शीशे जियां दिल मुंहिंजी टुटी, वह गैरन जे तूं चवण लगी, पोइ शीशे जियां दिल मुंहिंजी भली, तोखे भरम विहार जे यार सॼां, तोखे भरम विहार जे यार सॼां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां। को वक्त ज़मानो याद ईंदई, पोइ आजिज़ जो एहसास थींदई, को वक्त ज़मानो याद ईंदई, पोइ आजिज़ जो एहसास थींदई, तुझी यार गिला जे कैसा कयां, तुझी यार गिला जे कैसा कयां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां मां, तुंहिंजे ॻोठ मंझां जे हाणे अचां, पोइ तुंहिंजो मयारी आहियां
जो मयारी आया मां। छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, ॾाढी बहितरीन पोइट्री आहे माशाल्लाह सां। तमामु बहितरीन ॻाल्हि आहे। पली बिरादरी ईअं सुठा लिखंदा आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त बि कुझु शाइर आहिनि उहे बि तमामु बहितरीन। मुंहिंजो ज़ुबैर मंगरी असांजे उमरकोट जो सुठो दोस्त आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, ॾिसो आहिस्ता आहिस्ता दौर खे नवाण आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि से मैदान ते ईंदा, पंहिंजे कम खे उजागर कंदा, ॾेखारींदा, वरी तव्हां जहिड़ा बहितरीन सुरीला आवाज़ उन्हनि खे ॻाईंदा, त ज़ाहिर ॻाल्हि आहे इहा ख़बर पवंदी। छो जो असांजा तारीख़ी जेके बि शाइर आहिनि उन्हनि सां गॾु गॾु खोड़ सारा अहिड़ा ॿिया बि नई टही जा शाइर आहिनि जेके पंहिंजो ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि, पर ॻाल्हि हूंदी आहे ज़ाहिर थियण ते। जॾहिं उन्हनि जो कमु या उन्हनि जो जेको लिखाई आहे उहा ज़ाहिर थींदी त पोइ ख़बर पवंदी त हिन बहितरीनु पंहिंजी लिखाईअ सां निभाइण जी कोशिशि कई आहे। सो हाणे असांजो जेको प्रोग्राम आहे ख़बर न पई त ॻाल्हि में वियो लियो वाइंडर जी तरफ़। सो तव्हांजी टीम बि ॾाढी बहितरीनु हुई। असांजा सभु पंहिंजे ई आहिनि जेके खोड़ सारनि प्रोग्रामनि में असां सां गॾु हूंदा आहिनि। हमेशह अक्सर बेशितर तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ आर्टिस्ट सां गॾु करे वॼाईंदे थियो। हिननि खां बग़ैर त असांजी रौनक बि न आहे न, छो जो अधु त क्रेडिट गोज़ टू असांजो पूरो म्यूज़िक जो जेको आहे, जेके इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि जेके उनखे वॼाईंदा आहिनि, तमामु तव्हांजा बि लख थोरा आहिनि। तव्हां बि प्रोग्राम में आयो ऐं तव्हां असांजे साथ में हूंदो गॾु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अञा असांजे विच में घणी सारी महफ़िलूं थियणियूं आहिनि। सो तमामु घणा लख थोरा असांजी हिन टीम जा बि गॾु गॾु असां जेका ॾाढो सुठा कलाम असांखे तव्हां ॿुधाया, तव्हांजी सिलेक्शन ॾाढी सुठी अहमद भाउ। ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि रहंदी वेंदे वेंदे माइंड में जेको कलाम असांखे ॿुधायो था उहो तव्हां कहिड़ो था ॿुधायो त पोइ मां वरी मोकिलाइणी बि वठां। कहिड़ो था ॿुधाए सघो? ख़ूबसूरत हिकिड़ो बोल आहे तव्हांजे सामने। ठीकु आहे, मां मोकिलाए वठां थी। असांजे ॾिसण वारनि जा तमामु घणा लख थोरा ऐं उन्हनि असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो। फीडबैक असांखे ज़रूरु ॾिजो त रक्से रूह तव्हांखे मूं सां गॾु कीअं लॻो। ऐं असांजा जेके फ़नकार आहिनि ईंदा रहंदा, तव्हां जेके फरमाइश हुजनि से बि तव्हां ज़रूरु असांखे पंहिंजे इनबॉक्स में ॿुधाए सघो था। तव्हांजी कहिड़ी फरमाइश आहे, कहिड़ो उहो सिंगर, कहिड़ो आर्टिस्ट जेको तव्हां रक्से रूह जे हिन मंच ते ॾिसणु चाहियो था, त ज़रूरु असांखे फीडबैक ॾिजो। इंशाअल्लाह ताला वरी नेक्स्ट वीक थींदी तव्हां सां मुलाक़ात। पंहिंजी होस्ट शैला गुल खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट के ॿिए फ़नकार सां गॾु हूंदासीं। वेंदे वेंदे तव्हां असांजे कलाम खे ज़रूरु इंजॉय कंदा। अल्लाह निगहबान। यमारों गुजारे मिला यार तो सा, यमारों गुजारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा, यमारों गुजारे मिला यार तो सा, यमारों गुजारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा। सजो ॾींहुं मूं वटि जो वेठो हुजी, सजो ॾींहुं मूं वटि जो वेठो हुजी, सभिनि खे उथारे मिला यार तो सा, सभिनि खे उथारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा। पक्षी जे पुकारे मिला यार तो सा, पक्षी जे पुकारे मिला यार तो सा, नदी जे निहारे, नदी जे निहारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा, सबई वक्त वारे मिला यार तो सा।
हसन जी हयाती तोले आहे हसन जी हयाती हसन जी हयाती तोलाए आहे हसन जी हयाती तोलाई आहे जियारे यमारे मिला यार तो सा जियारे यमारे मिला यार तो सा सबई वक्त वारे मिला यार तो सा सबई वक्त वारे मिला यार तो सा यमारो गुजारे मिला यार तो सा सबई वक्त वारे मिला यार तो सा सबई वक्त वारे मिला यार तो सा